जय झूलेलाल दोस्तों, मां प्रेम भारतीय ऐं अॼु तव्हांजे साम्हूं जेका मां स्टोरी खणी आयो आहियां उहा आहे लाल साईं ऐं उन जे शेवादारीअ जी। जी हाँ दोस्तों, लाल साईं ऐं उन जे शेवादारीअ जे मथां हिकु स्टोरी आहे जेका ॿुधी करे तव्हांखे वणे थी नथी वणे, तव्हां मूंखे कमेंट में ॿुधाइजो। पर मूंखे ॾाढी वणी, तॾहिं मां तव्हांजे साम्हूं खणी आहियां इहा स्टोरी। त हिकु शहर में हिकु मंदरु हूंदो लाल साईंअ जो, ऐं उहो मंदरु हूंदो हुयो ट्रस्टियुनि जो। ऑब्वियसली हाणे ट्रस्टियुनि जो मंदरु हूंदो आहे त हुते कमु कंदड़ जेका बि माण्हू हूंदा आहिनि, पुजारी, धुइल वारो, साफ़ सफ़ाई करण वारो, घंट वॼाइण वारो, वॉचमैन, उहे सभु नौकरियात हूंदा आहिनि, सभु पघार ते हूंदा आहिनि। त उन मंदर में हिकु जेको माण्हू घंट वॼाईंदो हुयो उहो एतिरो लाल साईं खे मञींदो हुयो, एतिरो लाल साईं खे मञींदो हुयो, जॾहिं आरती थींदी हुई लाल साईंअ जी तॾहिं उहो मगन थी ईंदो हिकदमि। जीअं ई आरती हलंदी हुई त उहो घंट वॼाईंदो जोर जोर सां, जोर जोर सां। उन हथ मां रतु निकिरंदो हो, पर उनखे कुझु होश ई न हूंदो हुयो। ऐं आरती में ईअं झूमंदो हुयो, गावन गावे परम पद पावे श्री अमर जिंदा, लखी लाल रे जिंदा, दुख कटी तूं दरिया, सुख करी तूं अमर तुंहिंजी आरती। माना ईअं हिकदमि मदहोश थी वेंदो हुयो आरतीअ में। त माण्हू लाल साईं खे ॾिसनि ऐं हिन माण्हूअ खे ॾिसनि, उनजी भक्ति ॾिसी करे हुते जेका संगत ईंदी हुई उन्हनि खे बि मज़ो ईंदो हुयो कि यार क्या बात है, एॾो ज़बरदस्त लाल साईं जो मञंदड़ जेको घंट थो वॼाए, लाल साईं जी आरती में मगन थी ईंदो हुयो। त कुझु ॾींहंनि खां पोइ उते ट्रस्टी चेंज थिया। त ट्रस्टी जीअं ई चेंज थिया, उन्हनि ट्रस्टियुनि ईअं डिसाइड कयो त हिन मंदर में हाणे जेको बि कमु कंदो उहो पढ़ियल हुजणु खपे, एजुकेट हुजणु खपे। जेको एजुकेट कान्हे उनखे कढोसि। त सभिनि खां पहिरियों ट्रस्टियुनि जी ऑफिस में महाराज खे घुरायूंसि, पुछऊंसि महाराज स्वामी तव्हां घणा पढ़ियल आहियो? चई मां 10 पढ़ियल आहियां। महाराज स्वामी खे चऊं ठीकु आहे तव्हां रहो। धुइल वॼाईंदो हुनखे घुरायूंसि कि तूं घणा पढ़ियल आहे? चई मां 12 पढ़ियल आहियां। चई ठीकु आहे तूं बि रहो। वॉचमैन खे घुरायूंसि, साफ़ सफ़ाई करण वारे खे घुरायूंसि, सभिनीनि खे घुरायूंसि। पोइ जेको घंट पियो वॼाए उनखे घुरायूंसि, पुछऊंसि तूं घणा पढ़ियल आहीं? चई साईं मां त अंगूठा छाप आहियां। चई पोइ तूं सुभाणे खां न अचिजांइ, सुभाणे खां तुंहिंजी नौकिरी अॼु खां पोइ ख़तमु। चई पर थियो छा, मां पढ़ियल न आहियां त मूंखे कढी छॾंदव? चई हा असांजो इहो नियम आहे हाणे, त जेको बि मंदर में कमु कंदो उनखे पढ़ाई अचणु खपे। ऐं मन में उदास थी वियो। ऐं सिंधी माण्हू तव्हां ॾिसिजो, कॾहिं बि सिंधी माण्हू कंहिंजे साम्हूं रोईंदो न आहे, मन में रोए पियो, पंहिंजे घर वियो उते उदास थी करे वेठो हुयो। चई यार मां पढ़ियल न आहियां, मूंखे कढी छॾियूं। मथे भॻवान खे ॾिसे, चई यार भॻवान तूं बि ज़बरदस्त आहीं, यार मां पढ़ियो न आहियां त मूंखे नौकिरी न कढी छॾियूं, मंदर में छाजी पढ़ाई। निकिरी वियो वीचारो। ॿिए ॾींहुं जीअं आरती चालू थी, ॼण त मंदर मां साहु निकिरी वियो, लाल साईं मूर्तीअ मां साहु निकिरी वियो। ईअं पियो लॻे कंहिंखे मज़ो ई न अचे आरतीअ में, कंहिंखे बि न। उते जेका शाहूकार ग़रीब सभु माण्हू जेका आरती ॿुधण ईंदा हुआ, उहो सॼो मंदरु सुमसान थी वियो। न कंहिंखे आरतीअ में मज़ो अचे, न को मंदर में रौनक। त सभु सोच में पइजी विया, यार उहो जेको घंट वॼाईंदो उहो माण्हू किथे आहे? हिकु ॾींहुं गुज़रिया, 2 ॾींहं गुज़रिया, 3 ॾींहं गुज़रिया, चोथों ॾींहुं, 5 ॾींहुं, 8 ॾींहंनि खां पोइ उते 2-3 शाहूकार भाई बुज़ुर्ग वेंदा हुआ। तव्हांखे ख़बर आहे असांजे सिंधी समाज में त सभु शाहूकार ई आहिनि, पर कुझु बुज़ुर्ग हुआ। उन्हनि वञी ट्रस्टियुनि खां पुछियो त भई हिते जेको माण्हू कमु कंदो हुयो, जेको घंट वॼाइण ईंदो हुयो, उहो किथे आहे? उन्हनि चयो त भई असां हिकु नओं नियम कढियो आहे त जेको पढ़ियल न हूंदो उनखे असां नौकिरी तां कढी छॾंदासीं। त उन्हनि चयो अच्छा इहा ॻाल्हि आहे? चई हा। त चई पोइ हाणे असां अगरि उनजी पघार असां ॾियूं त? उन्हनि चयो ट्रस्टियुनि त भई ईअं न थी सघंदो आहे, असांखे मंदर मां पैसा ईंदा आहिनि, असां उहो ई पघार ॾींदासीं, ऐं असां अनपढ़ माण्हू खे नौकिरी न ॾींदासीं। ईअं ई खपे, ईअं ई कंहिंखे बि वॼाइणो हुजे घंट वञी वॼाए। त हुननि ट्रस्टियुनि पुछो किथे रहंदो आहे इहो भला? त हुननि चयो त भई हिन फलाणी जॻह ते रहंदो आहे। हाणे ग़रीब माण्हू किथे रहंदो हूंदो, ॾाढो बैकवर्ड एरिया हो जिते रहंदो हुयो। हाणे तव्हां सोचो, जंहिं एरिया में हिकु नंढी कार न हुई, उन एरिया में इहे सभु शाहूकार बुज़ुर्ग जेका हुआ उहे विया। उते ऑडी, रेंज रोवर, जेगवार, उहे सभु गाॾियूं उनजे घर जे ॿाहिरि अची बीठियूं, सॾु कयूं। चई यार तूं मंदर में नथो अची न, असांखे मज़ो नथो अचे, आरतीअ में मन ई नथो लॻे, तूं भई मंदर में अच।
चई यार मूंखे त हिननि कढी छॾियो आहे नौकिरीअ तां, मां हाणे किथां अचां, ऐं पेट लाइ मूंखे नौकिरी बि करणी पवंदी किथे न किथे, ऐं जिते नौकिरी कंदुमि उते शायदि मूंखे पघार ॾीन न ॾीन, कीअं ॾीन, टाइम मूंखे ॾीन न ॾीन घंट वॼाइण जो। त हुननि चयो की हिकु कमु कर, तूं अचु घंट वॼाए मंदर में, जीअं आरती कंदो आहीं तीअं आरती कर, पैसा असां ॾींदासीं तोखे। त हुन सिंधी माण्हू आहे न, ॾाढो ईमानदार ॾाढो हूंदो अथव, इहे यादि रखिजो, हिन ॻाल्हियुनि में ईमान ॾाढो हूंदो आहे हुनखे। हुन चयईंसि न यार, मां ईअं त न कंदुमि, पघार तव्हां मूंखे छो ॾियो, हू मंदर वारा ॾीन न, तव्हां छो ॾियो, भीख त मां न मंगींदो आहियां कंहिंखां। चई न भीख न आहे, असां पंहिंजी तरफ़ां तोखे ॾींदासीं न। चई न न न, चई तोखे मज़ो अचई थो बिना मंदर जे? हुन माण्हूअ चई यार मूंखे मज़ो त नथो अचे, मां तव्हांखे सच ॿुधायां त 8 ॾींहं थिया आहिनि, 8 ॾींहंनि खां मां रोटी बि न खाधी आहे, पर मां छा कयां, मजबूर आहियां। त हुन मां हिकु बुजुर्ग चई त हिकु कमु कर, तोखे असां हिकु दुकान था खोलाए ॾियूं मंदर जे साम्हूं, किराने जी या कहिड़ी बि दुकान तोखे हिकु खोलाए ॾींदासीं, उन मां तूं पंहिंजी रोज़ी कमा ऐं 50% तूं असांखे ॾे, 50% तूं पाण वटि रख। चई इहा ॻाल्हि थी सघंदी आहे, हाणे मंदर में ज़रूरी न आहे त कोई नौकिरी करे उहो ई घंट वॼाए, हाणे हुनखे पंहिंजो रोज़गार बि मिली वियो ऐं मंदर जो मंदर मिली वियो, आरती जी आरती मिली वई, रोज़ वञे मंदर में, रोज़ आरती करे, पूजा करे, पंहिंजे टाइम नियम सां पंहिंजो दुकान हलाए ईमानदारीअ सां। हिकु ॾींहुं गुज़रियो, महीनो गुज़रियो, 2 महीना 3 महीना, हिकु दुकान मां ॿी दुकान, ॿी मां टीं, चोथीं, 5, 6, 7, कुझु सालनि में कंपनी ठाहे छॾियईं वॾी, ऐं माण्हू हिकदमि ज़बरदस्त ईअं ख़ुशि थी विया, यार घंट वॼाईंदो मंदर में, हिन कंपनी खोले छॾी, सभु ख़ुशि थी विया। ऐं कुझु सालनि खां पोइ वरी ट्रस्टी चेंज थिया, ऐं वरी ट्रस्टी जीअं ई चेंज थिया त हाणे मंदर जो रिनोवेशन जो टाइम अची वियो। हाणे सभु ट्रस्टी चवनि पिया हाणे मंदर ॾाढो पुरानो थी चुको आहे, कुझु साल निकिरी विया आहिनि, त हाणे हिनखे रिनोवेशन ते विझूं। त सभिनि डिसाइड कयो ट्रस्टीनि त भई असांजे शहर में दानवीर केरु आहिनि, कंहिंखां 50,000, कंहिंखां लख, कंहिंखां 1.5, हाणे 17-18 लख ख़र्चा, त असां वटि त एॾो फंड कान्हे, हलो कुझु वञी करे उघराए था अचूं। त हुन नए ट्रस्टियुनि मां हिकिड़े ट्रस्टी खे ख़बर हुई त जेको मंदर में घंट वॼाईंदो आहे अंकल, उहो अंकल थी चुको हाणे, त चई हुन अंकल वटि वञूंसि था, उहो अंकल ॾींदो, असांखे ख़बर आहे त ॾाढी वॾी कंपनी जो मालिक आहे। त सभु पंहिंजो पंहिंजो कलेक्शन करे त हुन माण्हू वटि विया ऐं हुनखे चयूंसि त मंदर में तव्हां घंट वॼाईंदा आहियो, उन मंदर खे हाणे रिनोवेशन जो टाइम अची वियो आहे, त असांखे कुझु तव्हां डोनेशन ॾींदा? त हुन भाई चई 2 मिंट बीहो, मां अचां थो। त हुन ई ऑफिस में हिकु नंढो मंदरु ठहियलु हुयो पुठियां ॿी साइड ते, उते वञी करे लाल साईं खे ॾिसी करे रोअण लॻो, चई वाह लाल वाह, मूं वटि 200 रुपया पघार ते मां तुंहिंजे मंदर में नौकिरी कंदो हुयुमि, अॼु तुंहिंजे मंदर खे रिनोवेशन जो टाइम आयो आहे, त मूंखे तो हिन लाइक़ बि सम्झी वरितो। ख़ुशि थी वियो अंदरां खां, ख़ुशीअ जा आंसू। त आयो ट्रस्टियुनि खे चईंसि हा भई ठीकु आहे, तव्हां ॿुधायो घणो ख़र्चु आहे? चई 17 लख। त तई तव्हां घणा कंहिंखां कीअं उघराया आहिनि? हुन चई ट्रस्टियुनि कंहिं $1 रुपयो ॾिनो आहे, के 2 लख ॾिना आहिनि, के 50,000 ॾिना आहिनि, तव्हांखे जेतिरा ॾियणा हुजनि। त हुन माण्हूअ चई हुननि खे तव्हां वापसि कयो ऐं 17 लख मूंखां वठो, हे सॼो ख़र्चु मां कंदुमि। ट्रस्टी बि सभु ख़ुशि थी विया, चई यार हिकिड़े ई हंधा सभु कुझु मिले थो। त हुन मां हिकिड़ो ट्रस्टी, तव्हांखे ख़बर हुजे ॾाढा शाणा हूंदा आहिनि ट्रस्टी, केॾी महिल शाणपट इलाही कंदा आहिनि। हुन मां हिकु ट्रस्टी मतां इहो सेठ फिरी वञे, काको फिरी वञे मतां, त चई जल्दी जल्दी, चई साईं ॾाढो ख़ुशि हो, ॾाढो ख़ुशि हो, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो, जल्दी जल्दी असांखे चेक ॾियो, असां सुभाणे खां ई कमु चालू था कयूं, हीअं हूअं, तव्हांजो नालो बि लिखाईंदासीं। हुन भाई चई मुंहिंजो नालो न लिखायो, तव्हांखे पैसा ॾियां थो, शांती रखो शांती रखो। त चेक आयो, वरी हुन होशियारी मारी, साईं हाणे हिन में साइन कयो। हुन चई शांती त रख बाबा, शांती त रख। पंहिंजे मैनेजर खे सॾु कई, स्टैम्प आयो, हुन अंगूठो लॻायो स्टैम्प ते, चेक ते, पोइ अंगूठो हुन प्रेस कयो, मैनेजर साइन कई पंहिंजी, पोइ चेक हुननि ट्रस्टियुनि खे ॾिनो, ऐं ट्रस्टियुनि मां हिकिड़ो ॼणो सोच में पइजी वियो, हीअ पढ़ियल कान्हे आ इहो, छो त उन्हनि खे त ख़बर न हुई न, हे ट्रस्टी ॿिया हुआ, जंहिं पढ़ाईअ वारा ट्रस्टी जेका रखियाऊं
भई पढ़ाई वारा ई माण्हू हुते कमु कंदा, बाक़ी सभु निकिरींदा, उहो त मटिजी विया। त हुन मां हिकु ट्रस्टी ईअं सोच में पइजी वियो, त हुन खां पुछईंसि, काका तव्हां पढ़ियल न आहियो, हेॾी वॾी संतलत ठाती आहे, जेकर तव्हां पढ़ियल हुजो हा त तव्हां छा कयो आहे? त काके चईंसि, कुझु न पुट, तुंहिंजी हिन मंदर में नौकिरी कंदो हुजां। त कटे सटे ॻाल्हि इहा आहे त भॻवान पट ते विहारे, खट ते विहारे, कॾहिं किथे विहारे, कंहिंखे ख़बर न आहे। पर चवंदा ईअं आहिनि, किरियल जो अॼु केरु नाही, चढ़ियल जा सभु यार थई, आहे मतलब जी दुनिया हीअ, खोटो सभु वहिंवार थई, किरियल जो अॼु केरु नाही, चढ़ियल जा सभु यार थई, हो जॾहिं स्वार्थ उन्हनि जो, तंहिं कयो सभिनी सलाम, से नथा साॻिया सुञाणिन, पंहिंजा बि बेज़ार थई, किरियल जो अॼु केरु नाही, चढ़ियल जा सभु यार थई। दोस्तो, तव्हांखे इहा स्टोरी वणी हुजे त हिनखे शेयर ज़रूरु कजो, ऐं हेठि कमेंट बॉक्स में कमेंट ज़रूरु कजो। तव्हांजे राइट हैंड साइड ते शेयर जो बि बटन आहे, हुनखे ज़रूरु प्रेस कजो, सिंधियुनि ताईं इहा ॻाल्हि पहुचे त लाल साईं असांजो ॾाढो चमत्कारी आहे। लाल साईं केॾी महिल कंहिंखे बि लाल करे सघंदो आहे। तव्हां बि अगरि लाल साईं खे मञो था त हिन वीडियो खे ज़रूर में ज़रूरु, मूंखे ख़बर आहे तव्हां शेयर कंदा, ऐं जेतिरो थी सघे एतिरो सिंधियुनि ताईं पहुचायो। ऐं तव्हांखे बि अगरि ॿी काई स्टोरी तव्हांखे लॻे त भई प्रेम हीअ स्टोरी हिन टॉपिक जे मथां असांखे कुझु ॿुधाए, या हुन टॉपिक जे मथां कुझु असांखे ॿुधाए, त मां कोशिशि कंदुमि त उहो स्टोरी बि मां तव्हांखे कुझु तव्हांजे साम्हूं साझो कयां। लाल साईं खे ॿाॾायो, सिंधीअ में ॻाल्हायो, ऐं गवर्नमेंट जेका नियम चए थी उन नियम जा पालन कयो। सिंधी वुड खे ॾिसंदा रहो, सिंधी वुड जी चैनल शेयर कंदा रहो, कमेंट्स कंदा रहो, लाइक कंदा रहो। जय झूलेलाल, बेड़ा ही पार। बाय बाय।